नज़रवा खे ॿुधाईंदा हलूं त दुनिया जे ताक़तवर मुल्कनि कीअं जोग्राफियाई फेरफार करे दुनिया में पंहिंजो नालो मंझरायो। इन हवाले सां अंग्रेज़ी में लिखियल किताब जी सिंधी में तर्जुमे ते ॿधल मुहरती तक़रीब आर्ट्स काउंसिल कराची में कोठाई वई। तफ़सील ॾिसूं था राजा असगर सुमरे जी हिन रिपोर्ट में। आर्ट्स काउंसिल पाकिस्तान में नामियारे लेखक नसीर नारेजो जी किताब जाग्राफी जा कैदी जी मुहूर्ती तक़रीब कोठाई वई। तक़रीब में लेखकनि, अदीबनि ऐं सिविल सोसाइटी जे माण्हुनि शिरकत कई। किताब जो अंग्रेज़ी खां सिंधीअ में तर्जुमो कंदड़ नसीर नारेजो आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त जियो पॉलिटिक्स ते टिम मार्शल दुनिया घुमी जाग्राफी सरहदनि ऐं उतां जी सियासत ते किताब लिखी आहे। सिंध जे नौजवाननि खे सिंधी जे तर्जुमे वारो ही ज़रूरु पढ़णु घुरिजे। किताब जेको आहे उहो आहे जनरली जियो पॉलिटिक्स ते जेको आहे ऐं जियो पॉलिटिक्स जेको आहे जीअं त हिकिड़ो अहिड़ो सब्जेक्ट आहे जेको जाग्राफीअ सां गॾोगॾु जाग्राफीअ जे बुनियाद ते जेके मुल्क, क़ौमूं, सरहदूं, ख़िता आहिनि उन्हनि जी जेका बाहम रिलेशनशिप आहे उन्हनि खे कवर करे थो ऐं उन्हनि जे बुनियाद ते जेके मुल्कनि जूं मईशतूं आहिनि, मुल्कनि जे विच में जेके अलायंसिस आहिनि, मफ़ादनि जा टकराव आहिनि ऐं उन्हनि जे विच में जेके क़ुर्बतूं आहिनि उन्हनि सभिनी जे लाइ हिकिड़ो जेको क़िस्म जो इल्मी जेको आहे इज़हार उहो जियो पॉलिटिक्स जे जेको आहे इल्म में नज़र ईंदो। तक़रीब में शरीक मंसूर थईम जो चवणु हो त जाग्राफिकल स्टडी सिंध जे सान्यावंदनि खे मालूम हुजणु घुरिजे। टिम मार्शल दुनिया जा 5 खंड घुमी किताब लिखियो आहे। नसीर नारेजो तर्जुमो करे सिंधी पढ़ंदड़नि लाइ आसानी पैदा कई आहे। साईं नारेजो साहब जो ही बुक बुनियादी तौर ते ट्रांसलेशन आहे ऐं ही मज़मून आहिनि। टिम मार्शल बुनियादी तौर ते हिकिड़ो एक्टिविस्ट रहियो आहे एज़ अ जर्नलिस्ट, एज़ अ एनालिसिस्ट, पॉलिटिकल एनालिसिस्ट रहियो आहे ऐं इन खां वधीक हू ट्रेवल हुन कयो आहे टिम मार्शल। ऐं टिम मार्शल जूं जेके मुख़्तलिफ़ जेके बि जोग्राफिकल्स जेके इशूज़ आहिनि, जंहिंमें पॉलिटिकल इशूज़ आहिनि, जंहिंमें गवर्नेंस जा इशूज़ आहिनि, जंहिंमें पर्सनैलिटीज़ आहिनि, उन्हनि सभिनी खे हिन फोकस कयो आहे। प्रोफेसर एजाज़ कुरैशी जो चवणु हो त नसीर नारेजो मेहनती इंसानु आहे। हुन किताब जो सिंधी में तर्जुमो करे बहितरीनु कमु कयो आहे। दुनिया में किताबनि जी अहमियत घटिजण बदिरां वधी वई आहे। अंग्रेज़ीअ में जेको वॾो हिकिड़ो आलिम आहे टिम मार्शल, उनजो लिखियलु आहे। वरी असांजे दोस्त साईं नसीर अहमद नारेजे तमामु उनखे सुहिणे अंदाज़ सां तर्जुमो कयो आहे। सिंधी वेस उनखे पारायो अथई जेको सिंध जो नौजवान आहे, सिंध जो माण्हू उहो सम्झे त हिन किताब जो मक़सदु छा आहे। इहो किताबु हक़ीक़त में पॉलिटिक्स अथई, जोग्राफिकल पॉलिटिक्स जीअं थिए त उहो अमेरिका, रूस, दुनिया जे चीन, ॿियनि मुल्कनि कीअं जाग्राफीअ खे फेरियो आहे ऐं कीअं पंहिंजो पाण हुननि जेको आहे सो हिन किताब में ॾखण अमेरिका, हिंदुस्तान, पाकिस्तान जो ज़िक्र। तक़रीब खे राहिब पीरज़ादो समेत ॿियनि ख़िताब कंदे चयो त किताब में वाज़े तौरु लिखियलु आहे त दुनिया जे ताक़तवर मुल्कनि अमेरिका, रूस ऐं चीन समेत ॿियनि मुल्कनि कीअं जाग्राफी फेरफार करे पंहिंजो नालो मंझरायो। कैमरामैन फराज़ सां गॾु राजा असगर सुमरो, आवाज़ टीवी, कराची।